नाज़िम खिपरे वेझो हथियारबंदनि अगूणे तालुके नाज़िम समेत 2 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे तालिब शर जी। तालिब, छा तफ़सील आहिनि वधीक? जी, ही अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। खिपरो तहलके जे खाई थाणे जी हद ॻोठ हमज़ो खान दर्स जो रिवायती अगूणो तहलके नाज़िम हाजी ख़ुदा बख़्श दर्स ऐं गार्ड ख़ालिक ॾिनो दर्स जेके पंहिंजी गाॾीअ में सवार थी ज़मीन ते वञी रहिया ऐं ज़मीन खां पोइ खिपरो वञणा हुआ त ओचितो वणनि जे फसल में लिकल 10 हथियारबंदनि जेको आहे संदसि गाॾीअ ते हमिलो करे ॾिनो, जंहिंजे नतीजे में तहलका नाज़िम ख़ुदा बख़्श दर्स ऐं संदसि गार्ड जेको आहे ख़ालिक ॾिनो दर्स मौक़े ते ई शहीद थी विया ऐं हिकु गार्ड जेको आहे ज़ख़्मी थी पियो आहे। इतलाह ते जेको आहे सो ॻोठाणनि पहुची ऐं ज़ख़्मीन खे ऐं शहीद थियलनि खे जेको आहे अस्पताल पहुचायो ऐं उन खां पोइ जेको आहे हुर जमात जा सवे माण्हू ऐं दर्स बिरादरीअ जा सवे माण्हू जेको उते इलाइक़े में पहुची चुका आहिनि। हिन वक़्तु जेको आहे सांगड़ ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी जेको पुलिस अटाला आहिनि उहे वाक़े वारे हंध ते पहुतल आहिनि ऐं लाश जेको अञा ताईं सिविल अस्पताल खिपरो में पियल आहिनि ऐं पुलिस जो इहो चवणु आहे त लाश जो पोस्टमार्टम थियण बैदि वारसनि हवाले कया वेंदा, जॾहिं त जवाबदारनि जे मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी रहिया आहिनि। ऐं असल में तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त कुझु साल पहिरियों दर्स बिरादरी ऐं मरी बिरादरीअ में पिणु जहिड़ो हलंदड़ हो, जंहिंमें मरी बिरादरीअ जो हिकु ॼणो क़त्ल थियल हो। जी तालिब, जी महिरबानी।